अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज सुबह साणी तव्हांजो भाउ ॻोठ जी तरफ़ निकिरी वियो। ॻोठ पहुचंदे ई सिधो मामा वारनि जे घर वञी पहुतसि, जिते मूं वारी सॼी संगत पहिरियां खां ई मौजूद हुई। संगत में हाफ़िज़ रज़ा, रईस राजा खान, सुलेमान, इकराम, शोभान, इबाद, अरफात, फिदा ऐं रूबी अली समेत ॿी संगत पिणु मिली ख़ूब कचहरी कई। नेठ संगत प्रोग्राम कयो त हलो त स्विमिंग पूल ते हलूं। सो जीअं ई नज़र कयुमि त मूं वारी बबली बाइक पंचर हुई। सो पहिरियां त वञी बबली बाइक खे तयारु कयुमि, तेसीं ताईं सॼी संगत बची उतां ॿाहिरां गॾु थी। तेसीं ताईं आऊं बची पहुतसि। पोइ देरि छाजी, बसि निकिरी पियासीं। स्विमिंग पूल ते पहुची तव्हांजे भाउ कपिड़ा बदिली करे फैंसी चधा पाए संगत ऐं रूबी अली सां गॾु स्विमिंग पूल में ख़ूब इंजॉय कंदे कंदे वीडियो शूटिंग कई ऐं फोटो सेशन पिणु कयो। जॾहिं त स्विमिंग पूल ते इंजॉय दौरान रईस ताहिर अली खोखर बची पहुतो, जेको पाण सां गॾु असांजी सॼी संगत लाइ सिंधड़ी अंब पिणु खणी पहुतो। सिंधड़ी अंबनि जे अचण खां पोइ स्विमिंग पूल ते वेझण जो मज़ो ई अलॻि हो। बहरहाल हाणे तव्हांजे भाउ सां गॾु असांजी संगत वेझण जे इंजॉय सां गॾोगॾु सिंधड़ी अंबनि खे बि ख़ूब रगड़ो ॾिनो। जॾहिं त प्यारे अली बहादुर ऐं मासात मुज़मिल बि रूबी अली सां ख़ूब मस्तियूं कयूं, जंहिंखे ॾिसंदे तव्हांजे भाउ खे ॾाढी ख़ुशी थी।